जी तो नाज़रीन ताज़ा तरीन तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। काज़ी मियां अहमद कुरैशी लॉ कॉलेज मोरो में SOPs तहत LLB ऑनर्स 5 साला प्रोग्राम जा पेपर्स SOPs तहत जारी। सिंध गवर्नमेंट तरफ़ां कोरोना वबा जे करे तैलीमी इदारा बंद हुआ। सिंध गवर्नमेंट जे तैलीमी इदारा खोलण वारे ऐलान खां पोइ तैलीमी इदारा SOPs तहत खोलिया विया, जंहिंखां पोइ लॉ कॉलेज जा पेपर जारी आहिनि। काज़ी मियां अहमद कुरैशी लॉ कॉलेज मोरो में सख़्त SOPs तहत LLB जे शागिर्दनि जा सेमेस्टर जा पेपर जारी। कॉलेज जे प्रिंसिपल काज़ी खलील अहमद कुरैशी ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे प्रोफेसर नज़ीर अहमद जे सख़्त निगरानी तहत शागिर्दनि खे टेम्परेचर गन सां चेक कयो पियो वञे, सैनिटाइज़र सां हथ धोराया वञनि था ऐं हर शागिर्द खे 7 फुट जे फ़ासिले ते इम्तिहानी सेंटर में विहारियो वियो ऐं मास्क ते मुकमल अमल जारी हो। काज़ी मियां अहमद कुरैशी लॉ कॉलेज में कंडक्ट कया पिया वञनि सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां, ऐं असां हिन कॉलेज में SOPs तहत पंहिंजा एग्ज़ाम्स कंडक्ट कराए रहिया आहियूं। जीअं त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको ऐलान कयो त बाबा जिते जिते एफिलेटेड इदारा आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, उते एग्ज़ाम्स कंडक्ट कराया वञनि एज़ अकॉर्डिंग टू द प्रोसीजर ऑफ लॉ। जीअं SOPs जे तहत तव्हां सभिनी ॾिठो हूंदो या ॾिसो पिया था त सभिनी स्टूडेंट्स खे ऐं फैकल्टी मेंबरनि खे बि मास्क वग़ैरह पातल आहिनि, सैनिटाइज़ सिस्टम बि हिते रखियो वियो आहे। गवर्नमेंट जे आर्डर तहत, सिंध गवर्नमेंट जे आर्डर तहत ऐं यूनिवर्सिटी जे डायरेक्शन तहत काज़ी मियां अहमद कुरैशी लॉ कॉलेज में एग्ज़ाम्स कंडक्ट थी रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह असां SOPs तहत तमामु जेको मरहलो आहे एग्ज़ाम्स जो उहो पंहिंजो पूरो कंदासीं। सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां एग्ज़ाम्स जो शेड्यूल जारी कयो वियो, जंहिंमें SOP ते सख़्ती सां अमल करण लाइ चयो वियो। हिते तमामु बहितरीनु सिस्टम आहे असांजे कॉलेज में। फुल SOP तहत एग्ज़ाम हलनि पिया। समाजी फ़ासिलो, मास्क, हैंड सैनिटाइज़र वग़ैरह जो इस्तेमालु थिए पियो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे प्रिंसिपल साहब जो, इन्वेजिलेटर साहब जो ऐं क्लास टीचर जो, जेके SOP ते अमल कराइनि पिया। त हिते असां हींअर एग्ज़ाम ॾेई रहिया आहियूं। एग्ज़ाम में जेको आहे असां पंहिंजो फॉलो करे रहिया आहियूं SOPs वग़ैरह खे, हैंड सैनिटाइज़र वग़ैरह मास्क वग़ैरह पहिने करे पोइ आई आया आहियूं। असां SOPs जे तहत अमल करे रहिया आहियूं ऐं हिते ॾाढो बहितरीनु सैनिटाइज़ एंड मास्क पाराया पिया वञनि ऐं सख़्तु प्रॉपरली तरीक़े सां। शागिर्दनि चयो त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, असांजो बंदि पियल कॉलेज खुली वियो आहे ऐं असां SOPs तहत मुकमल अमल कंदे पेपर ॾेई रहिया आहियूं ऐं असांजे कॉलेज में SOPs तहत इम्तिहान थी रहिया आहिनि।